सिंधी आखाणी सुहिणी यादि भाग 21। नाश्तो खाई करे उथिया ऐं सभु पंहिंजे पंहिंजे रोज़िंदे कम में लॻी विया। सॼो ॾींहुं निकितो, राति जो वक़्तु आयो। सभु ॼणा गॾिजी राति जो चकर मारणु निकिता। चकर मारींदे मारींदे सभु ॿाहिरि ॻाल्हियूं कंदे कंदे पंधु हलंदा रहिया। टई छोकिरा अॻियां पंहिंजे लेखे ॻाल्हियूं करनि पिया ऐं छोकिरियूं पुठियां पुठियां पंहिंजे लेखे आहिस्ते सां अचनि पियूं ऐं ॻाल्हियूं कंदे कंदे सभु ॼणा अॻिते वधनि पिया। तंहिं ते विकीअ मज़ाक में साम्हूं ईंदड़ छोकिरियुनि खे ॾिसी चयो, वाह केॾियूं न मस्तु आहिनि। तंहिं ते अमन कंधु फेरियो ऐं कुझु बि जवाबु न ॾिनो त पुठियां खां आयशा चयो, ओए अखियूं बंदि कर, दिलि त खोले ॾिस, मां ई मां आहियां। तंहिं ते अमन हथु पकिड़े अॻियां खां चयो, हा मुंहिंजी त हर धड़कन में तूं आई, पर मां त सनीअ लाइ पियो ॾिसां न, मुंहिंजे लाइ थोरी। विकीअ मथां चयो, अरे वाह नकी थी वञे त नियारण जी बि इजाज़त न। अमन तुंहिंजी हालत त ॾाढी ख़राबु आहे। आयशा सिधो चयो, मां सिर्फ़ु हिन जी आहियां, ही सिर्फ़ु मुंहिंजो आहे। ॿिए खे ॾिसण जो हुन में कमु कहिड़ो? अमन वरी चयो, अरे पर मां त सनीअ जे लाइ पियो ॾिसां। सनी पंहिंजी धुन में खीसे में हथु विझी ॿई हले पियो। ॿई हथ खीसे मां ॾिसे कढी करे साम्हूं ॾिसी, अरे वाह तोखे त मुंहिंजी ॾाढी चिंता आहे। ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी। आयशा चयो, जे भुल पंहिंजी हुजे न त ॿिए जे मथां न चवणो। सभिनी मज़ाक में चयो, भई ॾाढो ॾुखियो कमु आहे। पोइ नियारण जो न ॾिए तोखे त उते फॉरेन में त तूं बिज़नेस वग़ैरह सभु आसपास में कंदी, पोइ सॼो ॾींहुं तुंहिंजे मथां जासूस रखंदी आहे छा? आयशा कंधु फेरे चयो, न एतिरो त विश्वास आहे। पिछाड़ीअ CCTV कैमरा त हूंदा आहिनि न, काई प्रॉब्लम न ईंदी। मज़ाक जे अंदाज़ में चयो, अमन तुंहिंजे मथां एॾी जासूसी, बाप रे तुंहिंजी त आज़ादी जली वई आहे, तूं त ग़ुलाम थी वई हाणे। अमन मस्ती में चयो, ॾिस जले ते नमक न छिड़क, अञा सगाई थियणी बाक़ी आहे, ख़ाली पक थी आहे, तोखे हींअर खां ई असां ॿिन्ही खे अलॻि करिणो आहे छा? विकीअ चयो, न मां छो अलॻि कयां, मां त मन इहो तुंहिंजो दर्द सम्झां थो कि हेॾियूं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि छा पक थियण खां पोइ, त सगाईअ खां पोइ छा हालत थींदी तुंहिंजी? शादीअ खां पोइ त तूं सफ़ा छुटें। अरे भई असांखे बि टाइम वठिणो पवंदो, असांखे बि पुछिणो पवंदो, भई आयशा अमन सां ॻाल्हायूं की न? आयशा चयो, एॾी त गई गुज़री कान आहियां मां। सभिनी खिली करे चयो, न ॾाढी मस्तु आई। अमन हिकु कमु कर, हथु पकिड़े हिन सां गॾु ई हल त सभिनी खे ख़बर पवे कि तुंहिंजो बिल फाटल आहे। अमन हथु पकिड़े गॾु कुल्हे ते हथु रखी करे हुन सां गॾु गॾु हलणु लॻो ऐं मस्ती में चयो, आयशा हाणे बराबरि आहे, हाणे किॾे बि न निहारे सघंदमि। सभिनी मज़ाक में खिली करे, अमन ॾाढो होशियारु आहीं। सभु हलंदा रहिया। साम्हूं खां 2 छोकिरियूं आयूं। सनीअ उन्हनि सां खिली करे ॻाल्हायो, वाक़िफ़ हुई हुन खां। तंहिं ते सभु आॾो कंधु करे सनीअ खे सिर्फ़ु ॾिसण लॻा ऐं नज़रुनि में पुछण लॻा, केरु आहिनि?
सनीअ जो अंदर में गुस्सो ॿाहिरि मुश्क ऐं उन्हनि सां खिली करे ॻाल्हाइणो पियो पवे। सीन ॾिसण में ॾाढो मज़ो पियो अचे।